ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 17 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त श्री कृष्ण भगवान उन्हनि सभिनी ग्वालनि सां गॾु उते वन में राति लाइ रही पवनि था ऐं नंद जी उन्हनि सभिनी जे खाधे जो बंदोबस्तु कराइनि था। तंहिंखां पोइ श्री कृष्ण भगवान जी माया सां सभिनी खे इहा ॻाल्हि विसरी वई त श्री कृष्ण भगवान कालिया नाग खे उतां कढी भॼायो हो ऐं बाह खे बि श्री कृष्ण भगवान विसायो हो। प्यारा भक्तों, श्री कृष्ण भगवान अहिड़ी तरह हमेशा पंहिंजी माया पखरे सभिनी भक्तनि ऐं ग्वाल बालनि खे आनंद ॾींदा रहंदा हुआ। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 18 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे बलराम जीअ जो प्रलंब नाले राक्षस खे मारणु। श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, जेके श्याम सुंदर ग्वाल बालनि सां बिंद्राबन में रांदूं कयूं से बुत। जॾहिं गरम मौसम यानी ॼेठ असू आयो, तॾहिं सूरज जे तपत खां सॼो संसार व्याकुल थी पियो, पर श्याम सुंदर जी कृपा सां सॼे बिंद्राबन में कंहिं बि जीव खे कुझु बि गर्मी मालूम न थिए थी। बसंत रुत जियां हर जाइ ते सुख बणियो रहियो हो। उन करे बिंद्राबन में गुलनि ते भंवरनि पए सुगंध वास वरितो। अंबनि जी टारियुनि ते कोयल पई मिठियूं मिठियूं लातियूं ॿोले ऐं वणनि जे हेठां थधे पाछे खे मोरनि पंहिंजे सुंदर सुंदर नाचनि सां सोभनेक पए कयो ऐं उते थधी नरम ऐं खुशबूदार हवा पई लॻे। जमुना जो जल लहरियूं हणी रहियो हो। अहिड़े सुंदर आस्थान ते श्री श्याम सुंदर बलराम ऐं ग्वाल बालनि सां गॾिजी गायूं चारे घणनि ई क़िस्मनि जा खेल कंदो हो। जॾहिं चरखे वांगुरु घुमिया थे, तॾहिं उन्हनि खे ज़मीन ऐं आसमान फिरंदड़ नज़र थे आयो ऐं जॾहिं हिकिड़ो ग्वाल छोकिरो ॿिए जे हथ ते तारी हणी भॻो थे, तॾहिं हू उन जे पुठियां जलण लाइ डोड़ियो थे। कॾहिं पाण में इशारनि द्वारा सुर मिलाए घणनि क़िस्मनि जा राग थे ॻायाऊं ऐं पंहिंजे वात सां घणनि क़िस्मनि जा बाजा वॼाए शींहं गिदड़ लोमड़ियुनि ऐं ॿियनि जीवनि जूं ॿोलियूं थे ॿोलियूं। ऐं कॾहिं श्री कृष्ण भगवान बंसी वॼाए पंहिंजो गानो ग्वाल बालनि खे ॿुधाए ख़ुशि कंदो हो। हे राजा, अहिड़े आनंद जे समय राजा कंस जो मोकिलियल प्रलंब नाले राक्षस श्री कृष्ण खे मारण वास्ते ग्वाल रूप बणिजी उते आयो। श्री कृष्ण भगवान खां सवाइ ॿिए कंहिं बि उन खे न सुञातो ऐं जॾहिं उन केतिरनि ग्वाल बालनि खे उतां खणी पहाड़ जी गार में लिकायो, तॾहिं श्री कृष्ण अख जे इशारे सां बलराम खे सुचेत कयो, हे भाई, हिन ग्वाल बाल खे पंहिंजो दोस्त न सम्झो। ही प्रलंब राक्षस कपट रूप सां ग्वाल बाल बणिजी मूं खे मारण वास्ते आयो आहे। हिन जे मारण जी का तजवीज़ करणु घुरिजे। जेसिताईं ही ग्वाल जी सूरत में हूंदो, तेसिताईं मारियो न वेंदो, छो त ग्वाल रूप मुंहिंजा संगती ऐं ॿाहिरि आहिनि।
जॾहिं ही राक्षस रूप धारे तॾहिं मारिजांइसि। श्री कृष्ण बलराम खे ईअं चई उन कपट रूपी ग्वाल खे पाण वटि कोठियो ऐं उन खे हथ खां जले खिली चयो त ए मित्र, मूंखे तुंहिंजो वेस सभिनी खां वधीक थो वणे। जेके मुंहिंजा दोस्त आहिनि से कॾहिं बि कपट नथा रखनि ऐं कपटी आदमीअ खे मां पंहिंजो दोस्त नथो ॼाणा। वरी श्री कृष्ण परलंब असुर खे अधु ग्वाल बालनि समेत पंहिंजी तरफ़ कयो ऐं अधु ग्वाल बाल बलराम खे ॾेई गुल सुलण जो खेल खेलण लॻा ऐं पाण में इहो अंजाम कयऊं त जेको छोकिरो गुल सिले न सघे उन जे पासे जा सभु ग्वाल बाल ॿिए तरफ़ जे ग्वाल बालनि खे पंहिंजी पुठीअ ते चाढ़े बांडेर बन ताईं वठी वञनि। उते जिते ॿ छोकिरा गुल रथण वारा वेठा हुजनि उते वरी अचनि। हिकिड़ो हिकिड़ो ग्वाल बाल हर हिकु जमायत जो उमिरि में बराबरि ॾिसी जोरा मेले ठारायऊं ऐं श्री कृष्ण पंहिंजो जोरो श्री दामा ग्वाल सां ऐं बलराम परलंबा असुर कपट रूपी ग्वाल सां ॿधो हो। जॾहिं रांदि करण वक़्तु बलराम जीतियो ऐं श्री कृष्ण हारायो, तॾहिं बलराम कपट रूपी ग्वाल जी पुठीअ ते चढ़ियो ऐं श्री दामा श्री कृष्ण जी पुठीअ ते चढ़ियो। जॾहिं अहिड़ी तरह सभई छोकिरा श्री कृष्ण जे पासे वारा बलराम वारनि ग्वालनि खे पंहिंजी पंहिंजी जोरीअ मूजिबि पुठीअ ते चाढ़े बांडेर बन ॾांहुं हलिया, तॾहिं हू ग्वाल रूपी राक्षस सभिनी छोकिरनि खां अॻे वधी बलराम खे आकाश में खणी उॾाणूं ऐं हिकिड़े योजन जेॾो पंहिंजो राक्षसी रूप बणायो। उन जे कारे बदन ते बलराम जो गोरो बदन अहिड़ो सुंदर थे मालूम थियो जहिड़ो बादलनि जे वक़्तु चंद्रमा उभरण सां थींदो आहे ऐं उन जे कननि जा कुंडल बिजलीअ वांगुरु चमकिया थे ऐं बदन जो पगर वर्षा वांगुरु वसियो थे। उन जो राक्षसी बदन ॾिसी बलराम पंहिंजो वज़न एतिरो वधायो जो परलंबा असुर उहो बोझो खणी की न सघियो ऐं बलराम समेत ज़मीन ते किरी पियो। जॾहिं उन उथी बलराम खे मारणु चाहियो, तॾहिं बलराम जी हिकिड़ी मुक उन जे सर ते हईं, जंहिं करे उन जो मथो अहिड़ी तरह फाटी पियो जहिड़ी तरह इंद्र जे वज्र सां पहाड़ फाटी पवे। जॾहिं उन जे मथे मां खून जी धारा वहण लॻी, तॾहिं उहो राक्षस रंबी रंबी मरी वियो। उन जी लाश किरण वक़्तु टिनि कोवनि ताईं वण दॿिजी भॼी विया। ग्वाल बालनि बलराम जीअ जो इहो पराक्रम ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया। उन जी घणी वॾाई कई ऐं देवताउनि ख़ुशि थी आकाश मां बलराम ते गुलनि फुलनि जी वर्खा कई। जिन ग्वालनि खे राक्षस गार में लिकाए आयो हो, तिन खे श्री कृष्ण वञी कढी आयो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 18 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।